अनवर शाद सिंध जो तमामु वॾो आर्टिस्ट, कहाणीकार, अदाकार ऐं डायरेक्टर, जंहिं स्टेज ऐं सिनेमा जी फिल्म खां शुरूआति कई। तमामु वॾा वॾा ड्रामा लिखिया, तमामु वॾा वॾा स्टेज ड्रामा कया ऐं तमामु वॾियूं वॾियूं परदे जूं फिल्मूं कयूं। अनवर शाद साहब पाण तबियत जो तमामु सादो ऐं नफ़ीस इंसानु आहे ऐं हिन माण्हूअ सॼी ज़िंदगी सिर्फ़ु मुहबतूं ई कमायूं आहिनि ऐं हर वक़्तु दोस्तनि सां गॾु रहणु पसंदि कंदो आहे। अनवर शाद हिकु मुसाफ़िर जीअं आहे जेको हर वक़्तु मंज़िल जी तलाश में हूंदो आहे ऐं अनवर शाद जी मंज़िल सिर्फ़ु उन जा दोस्त आहिनि। अनवर शाद साहब खे पंहिंजे फ़न सां तमामु घणो इश्क़ु आहे ऐं हू हर दफ़े का नई शइ ॾियण जी कोशिशि कंदो आहे। अनवर शाद साहब तमामु वॾो नालो आहे असांजी सिंधी मीडिया जो, ईअं चऊं त पाकिस्तान जो वॾो नालो आहे ऐं असां इहा दरख़्वास्त कयूं था पंहिंजा आला इदारनि खां त अनवर शाद जी महिरबानी करे सार लथी वञे ऐं उनखे उन मुक़ाम ताईं पहुचायो वञे जंहिंजो हू हक़दारु आहे। हींअर बि अनवर शाद साहब हिकु सुठे पोस्ट ते KTN जी महिरबानी सां KTN जो स्क्रिप्ट एडिटर आहे ऐं उते हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। असांजूं दुआऊं आहिनि अनवर शाद साहब जे लाइ त हू सदाईं ख़ुशि ऐं आबाद रहे। रूबी अली जंहिं अनवर शाद साहब खे आम बाडर जहिड़े हिकिड़े नंढड़े शहर मां खणी कराची पहुचायो ऐं KTN जी उन पोस्ट ॾियारी जेका पोस्ट स्क्रिप्ट एडिटर जी आहे ऐं उन सां गॾोगॾु मोहतरम फ़रीद कटपर साहब बि जंहिंजी बि महिरबानियूं अनवर शाद साहब ते आहिनि ऐं दोस्त त हर वक़्तु अनवर शाद साहब जे लाइ दुआगू हूंदा आहिनि ऐं हर वक़्तु तव्हां ॾिसंदव त अनवर शाद साहब पंहिंजे दोस्तनि सां ई गॾु हूंदो आहे छो त हुनजी ख़ुशी हुन जा दोस्त आहिनि। ऐं हीअ तव्हां ॾिसी सघो था नाज़रीन त अनकरीत ताज़ो ई अनवर शाद साहब खे एवॉर्ड कराची में मिलियो आहे, पर तमामु वॾा एवॉर्ड मिलिया आहिनि अनवर शाद साहब खे जंहिंजो को बि तादादु नाहे।